अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तली काज़मी बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सिंह ततियाकार अली साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल का जो GHQ में जेको आहे उहो कुझु साफ़ इनखे घुराया वियो, हुते उन्हनि खे ब्रीफिंग वग़ैरह ॾिनी वई, हुन ते उन्हनि जा सवाल जवाब वरिता विया। पोइ हाणे हू चवनि था त माना अक्सर माण्हू कोर्ट साफ़ी जेके उहे एग्जैक्टली पोस्ट जो नालो त नथा खणनि, पर हू चवनि था त माना हिकु बड़ी पोस्ट पे जिनसे हमारी बात हुई और ये सब कुछ। पोइ हू ॿुधाइनि था पिया त भई असांजी जेका ॻाल्हि थी आहे तक़रीबन जेके साफ़ी आहिनि उन में प्रो PTI बि कुझु जर्नलिस्ट जेके यूट्यूबर्स या ब्लॉगर्स जेके उनखे घुरायो वियो, जीअं वॾनि साफ़िन में आमिर बि साहब बि हुया, आसमा शराजी साहिबा बि हुयूं हुते। जॾहिं सवाल जवाब थिया त पहिरियों सवाल ई ज़ाहिर पीस बोर्ड खां शुरू थियो, गाज़ा बोर्ड खां शुरू थियो, त उनमें चयो वियो त भई हीउ हुकूमत जो फ़ैसिलो आहे, हुकूमत जेको आहे उहो हुकूमत उनखे जॾहिं सवाल त तव्हां माण्हुनि खे एतमाद में न वरितो, पार्टियुनि खे एतमाद में न वरितो, त इहो बि हुकूमत जो कमु हो त पार्टियुनि खे एतमाद ॾियावनि। बाक़ी फ़ौज जो जेको मौक़ुफ़ आहे टुवर्ड्स इसराइल, टुवर्ड्स फ़लस्तीन, उहो कॾहिं बि तब्दील न थींदी। शायदि घणे भाङे वीलॉगर्स ऐं यूट्यूबर्स ऐं इन्हनि खे सॾियो हुयो ऐं ज़ाहिर उहो लाइव ट्रांसमिशन न थी। पोइ हिननि जेके सहाफ़ियनि अची ॿाहिरि वीलॉग कया पंहिंजा, उन्हनि मां इहे ख़बरूं पवनि थियूं त ज़ाहिर इस्टाब्लिशमेंट जे तर्जुमान ई जेको आहे उहो को गुफ़्तगू कई हूंदी अहम उहिदे ते ज़ाहिर ज़िम्मेवार। त ठीकु आहे, टेक्निकली त ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त ही जेके बि फॉरेन पॉलिसी जा मैटर्स आहिनि अल्टीमेटली त ही हुकूमत पाकिस्तान जा फ़ैसिला आहिनि न। हिकु मिलिट्री इस्टाब्लिशमेंट त कोन टेक्निकली त न पई करे। टेक्निकली त फॉरेन ऑफिस, प्राइम मिनिस्टर इहे फ़ैसिला कनि पिया त पीस बोर्ड में शामिल थिजे न थिजे, किथे फ़ौजूं मोकिलजनि न मोकिलजनि, ऑपरेशन कजे न कजे, समूरी ॻाल्हियूं जेके आहिनि टेक्निकली एंड लीगली स्पीकिंग त हुकूमत करे थी। हाणे टेक्निकल ॻाल्हि हिकिड़ी आहे, एक्चुअल ॻाल्हि बि आहे। जी पर हिन हुकूमत लाइ छाकाणि त हाइब्रिड सिस्टम चयो वञे थो, उहो सवाल थियो त इहो सुवाल बि जॾहिं थियो हुते त उन्हनि चयो त न, ही हाइब्रिड न, हा, ही ख्वाजा आसिफ साहिब जी पंहिंजी तशरीह आहे। असीं त फ़ौज त हिकिड़ो इदारो आहे, मातहत हुकूमत जो इदारो आहे। सो ॾिसो, ॻाल्हि त हमेशह इहा ई थिए थी। इमरान ख़ान जे ॾींहंनि में बि जनरल बाजवा, जनरल फैज़ ऐं इमरान ख़ान जो हिकिड़ो ट्राइका हो ऐं हिकिड़ी हाइब्रिड सिस्टम हो। तॾहिं बि ॻाल्हि इहा त बाद में त इमरान ख़ान रड़ियूं कंदो रहियो त ही मुंहिंजा फ़ैसिला न हुआ, पर टेक्निकली त हुनजा फ़ैसिला हुआ। अगरि हुन महिल बतौर प्राइम मिनिस्टर तौरु बीह चया त बाबा मां इहो फ़ैसिलो न पियो कयां, मूंखां ज़ोरी करायो पियो वञे, त ॿी ॻाल्हि हुजे हा। बाद में निकिरी केरु चए थो त लाइकवाइज़ अगरि बाद में निकिरी शहबाज शरीफ़ अगरि कॾहिं कंहिं वक़्त में अची तारीख़ जे मोड़ में अची चए, पंहिंजी सवाने हयात में लिखे त बाबा इहो मुंहिंजा फ़ैसिला न हुआ, त टेक्निकली त उनजी ॻाल्हि ठीकु न हूंदी। एक्चुअली ठीकु हुजे सो हुजे। ॾिसो, सवाल इहो न आहे त फ़ैसिलो कंहिंजो आहे, फ़ैसिलो ज़ाहिर पाण सभु सम्झूं था। ऐं हुते जेको अॼु उर्दू अंसार अब्बासी साहिब जी ख़बर आहे त ट्रंप साहिब नवाज़ शरीफ़ खां, शहबाज शरीफ़ खां पुछियो उन पीस बोर्ड जी उनमें साइनिंग सेरेमनी में त मुंहिंजो फेवरेट फील्ड मार्शल किथे आहे, त उन इशारो करे ॿुधायो त साईं वेठा आहिनि साम्हूं। ऐं पोइ इशारो बि प्रेसिडेंट ट्रंप फील्ड मार्शल ले कयो। त ॻाल्हि इहा त हिन में त शक न आहे त चाहे ख़ान वारी हुन खां अॻु बि, पर ख़ान जी हुकूमत हिन ख़ान जी यानी शहबाज ख़ान जी हुकूमत में ज़ारी आहे त हाइब्रिड सिस्टम्स आहिनि। तमामु घणी शिद्दत सां मशावरत सां फ़ैसिला थियनि था। सो पीस बोर्ड में शमूलियत जो फ़ैसिलो ज़ाहिर टेक्निकली भले शहबाज शरीफ़ जे खाते में वञे, पर एक्चुअली त ज़ाहिर ई सभिनी जो गॾियल सॼियल सलाह मशवरे सां फ़ैसिलो हूंदो, पर हतमी फ़ैसिलो ज़ाहिर शहबाज शरीफ़ साहिब बतौर प्राइम मिनिस्टर कयो हूंदो। पर फ़ैसिलो कंहिंजो बि आहे, फ़ैसिलो सही आहे या ग़लति, इहो बहस जो मौज़ू आहे। सवाल इहो न आहे त फ़ैसिलो कंहिंजो कयल आहे। सवाल वधीक अहम इहो आहे त ही फ़ैसिलो पाकिस्तान लाइ, फ़लस्तीन लाइ, ओवरऑल फ्यूचर जेका न्यू वर्ल्ड ऑर्डर ठहे पियो उन में, उन जे हिसाब सां पाकिस्तान लाइ फ़ाइदेमंद आहे या नुक़सानकार आहे। त उन हवाले सां बहस थियणु वधीक जेका थिए बि पई, ऐं हुन में घणी राय इहा आहे, अक्सरियती राय इहा आहे त हीउ हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो आहे। छाकाणि त ट्रंप ख़ुदि हाणे आर्ज़ी नज़र अचे थो
ऐं ही जेके फ़ैसिला घणे भाङे दुनिया में थियल आहिनि इहे अमेरिकन जीअं अमेरिका जा पंहिंजा डीप स्टेट फ़ैसिला हुजनि था उहे न आहिनि। उनखां वधीक ही सदर ट्रम्प जी ज़ात सां जुड़ियल फ़ैसिला नज़र अचनि था। यस हुनजी ईगो अना मर्ज़ी मंशा सां ॿधल नज़र अचनि था। तंहिंजे करे कवी इम्कान इहो आहे त अगरि प्रेसिडेंट ट्रम्प इम्पीच थी वियो या हटी वियो 5-6-8 महीननि में या साल में जॾहिं बि त जेको नओं प्रेसिडेंट जंहिंजे लाइ को कैलिफोर्निया जे गवर्नर जो नालो खणे पियो को कंहिंजो नालो खणे पियो त भई हाणे नेक्स्ट प्रेसिडेंट ही ईंदो डेमोक्रेट्स आहिनि उहे त हू ही सभु फ़ैसिला रिवर्स थींदा। हाणे केतिरा रिवर्स थी सघंदा उहा अलॻि ॻाल्हि आहे पर ही त उन महल ही जेको असां पंहिंजो सॼो लाड़ो अमेरिका न यस हिकिड़े फ़र्द ट्रम्प सां जोड़े वेठा आहियूं इहो सुभाणे हटी वियो त पोइ असीं किथे बीठा हूंदासीं, पोइ असां यूरोप में किथे बीठा हूंदासीं, पोइ असीं चाइना सां गॾु किथे बीठा हूंदासीं। सो तंहिंजे करे ही जेको फ़ैसिलो कंहिंजो आहे कंहिंजो न आहे हू त हिकिड़ी सभिनी खे अंदाज़ो आहे पर घणाई जे रायो इहो आहे त हीउ फ़ैसिलो ग़लति आहे। कॉलर वठी वठूं पोइ हिन ते चयो फैज़र चाहियो केतिरो मां जी चाहियो साहिबु छा चवणु चाहींदा? साईं फैज़ल तानियूं ॻाल्हायां थो किबरे खां साईं। साईं मुंहिंजो वारो साली कादी था त उहो ही फार्म जेके हींअर सब्सिडी वारा इहे सॼी दुनिया जा ॿियनि माण्हुनि जा थिया कुझु माण्हुनि जा न आहिनि थिया दफ़ा भराया न मूंखे पैसा वठी ॿुधा वञनि असांजो कमु नथो थिए साईं ही सब्सिडी अथई भाण वारी। जी 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 ठीकु आहे सब्सिडी आहे। दुकान ख़ालिद मक्सी हैदराबाद मां। जी मक्सी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अली कारी साहब सां सवाल आहे हिकिड़ो मुंहिंजो। जी जी इहो 1 खां 4 के तव्हांजे मिली आहिनि जॉइनिंग अञा कोन थी आहे सॼे सिंध में। ठीक जी 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 चानियो साहब बसि उभाण ते जिन्हनि खे पैसा मिलिया हूंदा कई जॻहियुनि ते शिकायतूं उन्हनि खे न मिलिया आहिनि सरकार खे नोटिस वठणु खपे। जी साईं मक्सी साहब बिल्कुलु ऑर्डर मिलणु खपनि। ऐसा कुझु ॻाल्हियूं जेके इन ते ॿ टे ॿियूं बि थियूं हिकिड़ो 2-3 सुवाल थिया त भई तव्हांजो जेको पहिरियां मौक़ुफ़ हुयो टुवर्ड्स इमरान ख़ान टुवर्ड्स पार्टी त उहो छा आहे उहो हाणे बरक़रार आहे ज़हनी मरीज़ जा लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त उन जो जवाबु आयो त भई असां सभिनी खे बराबरि ॾिसूं था पिया ऐं सभई पॉलिटिकल पार्टीज़ बराबरि न इहो त असां वटि DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस जेका थी हुई उन में उन्हनि बिना नालो खणण जे पर सभिनी खे अंदाज़ो त इमरान ख़ान लाइ चयो पियो वञे त हू ज़हनी मरीज़ आहे। त हाणे छा था चवनि त जेको कल मुलाक़ात थी आहे त चवनि था त सभु सियासतदान असां लाइ बराबरि आहिनि। हाणे जो मतिलबु छा निकितो छा ख़ान त ज़हनी मरीज़ हो सो लेकिन इसी असां तव्हां कॉलर वठो। जावेद समूह नगर पाकर मां। जी समूह साहब छा चवणु चाहींदा? साईं अमेरिकी सदर ट्रम्प जेको आहे कल्ह कैनेडा जे वज़ीर अज़म खे दावत अचण जी दावत ॾेई वरी अॼु वरी ख़त लिखी वरी दावत वापसि वठी छॾाई। इन मां त पोइ पाण वारा जेके सिंधी जंहिंखे पाण असां सभु जेको आहे पोइ हिते पल चवंदा आहियूं उन्हनि में हिन में त कोई फ़र्क़ु कोन्हे। जेकॾहिं दुनिया जा सुधरियल मुल्कनि जा बादशाह बि ईअं पिया कनि असांजी हीअं कनि पिया त मुंहिंजे ख़्याल में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि वटि जदीद टेक्नोलॉजी आहे असां वटि टेक्नोलॉजी न आहे। रियाज़ हुसैन मक्सी शिदाकोट मां। जी मक्सी साहब छा चवणु चाहींदा? असांजो इहो सुवाल हो हिकिड़ो अली काजी साहिब सां त शहर शिदाकोट में असांजो मुख़्तलिफ़ जेके रोड आहिनि 35 सालनि खां असांजो हिकिड़ो MP आहे नादर मक्सी जंहिंमें शिदाकोट बगो रोड आहे गढ़ीखेड़ो रोड आहे लाणकाना रोड आहे सिजावल रोड आहे मुख़्तलिफ़ जेके रोडूं हिन वक़्त ताईं जेके रोलर जो शिकार आहिनि उन्हनि ते कंहिं बि जेको आहे नज़रसानी न कयो आहे। असांजो इहो तव्हांखां सुवाल आहे त असांजो जेको आबादबंद जो जेको असांजो शहर जा जेके तरक़ियाती कम आहिनि उहे मुकमल कया वेयूं। ठीकु साईं। पहिरीं मूंखे सम्झ न आहे समूह साहब चए पई कैनेडा खे वापसि वरितऊं दावत ट्रम्प जेको कयो कैनेडा खे पहिरियों कयईं पोइ वरी वापसि वरितईं साईं चवनि था अलाए सिंध सां कीअं भेटीनि पिया उनखे ॿी वरी साईं ॿी टेक्नोलॉजी जेका ॻाल्हि करे आया उहो मूंखे बि सम्झ में न आयो टेक्नोलॉजी जेका ॻाल्हि कयूं सिंध जे हवाले सां। कैनेडा एक्चुअली पहिरीं त सभु दावतूं त
सॼे राजनि खे ॾिनियूं हुयूं। पहिरियां त सभिनी खे ॾिनई न। ट्रम्प साहब जी एक्चुअली ख़्वाहिश हुई त हीउ पीस बोर्ड जेको आहे हिकिड़ो दुनिया जो हिकिड़ो मुतबादिल यस ठही यूनाइटेड नेशंस जो हिकिड़ो मुतबादिल फोरम ठही वञे ऐं आऊं हिन जो CEO थी वञा त यानी आऊं दुनिया जो हा चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर थी वञा या चेयरमैन हिकिड़ो थी वञा जेको सॼी दुनिया आऊं सदर हुजा न हुजा ऐं सॼी दुनिया जो हिकिड़ो मुतबादिल शहनशाह आलम थी वञा, शहनशाह आलम। त हाणे उहो हिकिड़ी त पोइ हीउ जेको प्राइम मिनिस्टर आहे कानी जेको आहे हिन हिकिड़ो ॾींहुं पहिरीं हुते ई हिकिड़ी सख़्तु तकरीर कई यस जंहिंमें मतिलबु तमामु हीअ उमेद न हुई छाकाणि त हीउ जेको कैनेडियन प्राइम मिनिस्टर आहे हिन जो को जेको बैकग्राउंड आहे टेक्नोक्रेट वारो आहे, हीउ बैंकनि में रहियो आहे ऐं हिन फाइनेंशियल सेक्टर में रहियो आहे, हिन जो को पॉलिटिशियन वारो प्रोफाइल घटि आहे। त हिन मां अहिड़ी उमेद न हुई त एॾो सख़्तु मौक़फ़ वठंदो अमेरिका जहिड़े हिकिड़े ताक़तवर पाड़ेसरी जे ख़िलाफ़ु। त पोइ तंहिं ते कावड़ जी पंहिंजो जेको भत जी मानी मोकिली दावत मोकिली वापसि वठी छॾी ट्रम्प साहिब। बाक़ी सिंध वारी ॻाल्हि मूंखे सम्झ न आई। बाक़ी साईं चवनि था त 35 सालनि खां रोड नथा ठहनि, ही नथा थियनि। पोइ साईं नादिर मक्सी साहिबु चवनि था त MP आहिनि। हासी बसि पोइ मक्सी साहिबु हाणे आऊं छा थो चई सघां। ज़ाहिर आहे असां वटि मूंखे त कॾहिं बि सम्झ न ईंदो आहे त माण्हू कारकर्दगी खे कीअं विसारे छॾीनि था ऐं पोइ वोट ॾियणु महिल इहो छो नथो फैक्टर साम्हूं अचे। माण्हू बसि उन ई ॻाल्हि में ख़ुशि हुजनि था त बसि ठीकु आहे। नसीब रोड त हिकिड़ो नसीब जो हिसो आहे। मुख़्तलिफ़ मसाइल स्कूल हॉस्पिटल्स ही जेके माण्हू जी डेली मरह जी ज़िंदगी में जेके मसाइल आहिनि माण्हू उनखे नोटिस में नथा आणी। माण्हुनि जी मर्ज़ी आहे। ॾाढी हालत आहे माना जेका ऐं सभु कल्ह हिकु नंढो पाण मोटी था अचूं पंहिंजी डिस्कशन जेका हले पई पर जेका साईं ॻाल्हि कधी बोर्ड वारी त हिन ते हिकिड़ो सुवालु EU मां रिस्पॉन्स अचणु शुरू थी वियो आहे हिन बोर्ड जे हवाले सां। जर्मनी चयो त भई बोर्ड त चई असांखे हिकिड़ो त इहो UN जो रद्दो बदिल असांखे सम्झ में कोन थो अचे पर पीस जी बि अगरि ॻाल्हि कई वञे गाज़ा पीस जी बि त उन लाइ बि चई असां हिन में नथा वञी सघूं छो जो हुते फ़लस्तीन आहे ई कोन, फ़लस्तीन खां पुछियो ई न वियो आहे ऐं त कीअं हिकिड़ो जेको पूरो हो ई कोन्हे त असां छा कीअं छा इहो ई मौक़फ़ स्पेन बि रखियो। यूरोप हाणे यूरोप विल नेवर बी द सेम। यस यूरोप जे तव्हां लीडर्स जी नंढे में नंढे मुल्क खां वठी वॾे वॾे मुल्क जर्मनी फ्रांस हिननि जी ॿोली ॿुधो न। हीअ चवनि पिया असांखे ट्रम्प बेसिकली इहो अहसासु ॾियारे छॾियो आहे त वी नीड उजागर थी वियो आहे त यूरोप खे हाणे सेल्फ रिलायंट थियणो पवंदो पंहिंजे डिफेंस लाइ बि ऐं पंहिंजे सभु मामलनि में असांखे जेको आहे ख़ुदि निसारी ते वञिणो पवंदो। त हाणे हू ही लाइन बिल्कुलु जीअं अॻु में अमेरिका जीअं अखि जी छुंबणंदो त ही बसि बिस्मिल्लाह करे पोयां लॻी पवंदो हुआ यूरोप। हाणे यूरोप चए थो न असांजा पंहिंजा मौक़फ़ आहिनि ऐं हिननि खे ॾिसो न कल्ह टियों ॾींहुं जेको ट्रम्प चयो त भई नेटो अमेरिका लाइ छा कयो आहे त हुन ब्रिटिश प्राइम मिनिस्टर स्टर्मर हुन जेको आहे उहो फोटो रिलीज़ कया त भई असांजा शहीद थिया आहिनि अफ़गानिस्तान में अमेरिका जी जंग हुई न पर बरतानिया जा फ़ौजी बि मतिलबु मुआ आहिनि उते। त हाणे यूरोप अखियूं ॾेखारणु शुरू कंदो अमेरिका खे। हाणे उहे विढ़ंदा कोन लेकिन इहा त ही हिकिड़ी डिफरेंट वर्ल्ड ऑर्डर में त असीं दाख़िल थी विया आहिनि। चएसि थो माफ़ी वठि अॼु चयो अथई। अच्छा चई प्रेसिडेंट ऑफ द अमेरिका खे माफ़ी वठणु खपे ऐं अमेरिका सॼे मुल्क खे चई रियलाइज़ करणु खपे त हे कहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं थो करे। हाणे ॾिसो न किंग चार्ल्स बि कयो आहे। सोचो और बरतानिया चए अमेरिकन प्रेसिडेंट खे बरतानवी प्राइम मिनिस्टर चए त माफ़ी वठे। ये त क़यामत जा मंज़र आहिनि। अकील एवन शिकार फूमा जी अकील साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। सर असांजो अली काज़ी साहिब खां सुवालु आहे त सोहेल वराइत जो अॼु कालम लिखियलु हुयो तफ़सीली 9 सूबनि जे बारे में। हुन जेको काफ़ी शयूं हुन में बयानु कयूं आहिनि उन में थिए त हाणे जिन ॿाहिरि निकिरी आयो आहे मक़सदु हुनजो त हाणे सूबा ठहंदा माना हुन जेके ऑप्शन्स ॾिना आहिनि मुख़्तलिफ़ त पंजाब में 2 सूबा वधीक ठहंदा उन खां पीपुल्स पार्टीअ खे गवर्नमेंट ॾिनी ईंदी। सिंध में बि सूबनि जो ऑप्शन आहे और पीपुल्स पार्टी उन ते राज़ी न थींदी। पर हिकिड़ो ॿियो ऑप्शन ॾिनई त लोकल गवर्नमेंट उन सां ज़िला कुझु वधाया वञनि कुझु उन जूं कुझु MNAs MPAs वधाई वञनि जी माना सही नमूने कंट्रोल थी सघे जेको पैसो आहे गवर्नमेंट जो सही यूटिलाइज़ थी सघे। हुन में काफ़ी शयूं हुन लिखियूं। अली काज़ी साहिब खां पुछंदो त छा इहो फीचर
अहिड़ी शइ थी सघे तव्हांजे नज़र में छा माना थी सघंदो ऑप्शन? ठीकु साईं ॿियो बि कॉल आहिनि मोहम्मद शरीफ़ बोज़दार दुबई मां जी बोज़दार साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं पीपल्स पार्टी जे MPA अली नवाज ऑफ राजा खान मार हिकु नौजवान विशाल कुमार के कपड़नि खां आजो करे उनखे तशद्दुद निशानो बणायो उन हवाले सां सवाल आहे त उहो बिज़नेस न करे पियो उन सां गॾु ऐं उनखे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। जी ठीकु साईं। साईं जेका पहिरीं ॻाल्हि शेख साहब अकील साहब जेका ॻाल्हि कई त सोहेल वेलाइज कुझु लिखियो आहे जिन निकिरी आयो आहे इहो पढ़ियो मूं न पढ़ियो आहे सॉरी पर इहो जिन साईं जेको जनरल ज़ियाउल-हक़ पंहिंजे शायदि आख़िरी जेको इंटरव्यू डेथ खां पहिरीं अख़बार जहां इन टाइप जेके रसाले खे ॾिनो जेको हुनजी डेथ खां हुनजो जेको थियो हो बहावलपुर में जहाज़ फाटी पियो उनखां पोइ शायदि थियो जंहिंमें ज़ियाउल-हक़ चयो त 52 सूबा ठहणु खपनि त सोच इहो जिन या जिनड़ी जेको बि चयो इहो मथे में फितूर उन महिल खां वेठल आहे। कुझु बि कुझु पार्टी करीबी माण्हू खे चवणु शुरू कयो आहे मतिलबु छा चइजे हाणे माना ज़रा नॉट कैमरा जे साम्हूं त न पर माना ईअं चवणु शुरू कयो आहे त इहो जिन निकिरी आयो आहे इहो जिन हाणे ॾुखियो आहे बोतल वापसि न जिन कीअं निकिरी आयो भाई जंहिंजो छा मतिलबु थी वियो जिन निकिरी आयो कालाबाग जो त पोइ कालाबाग डैम ठही वियो जिन निकिरी आयो कैनाल्स जो त छा कैनाल्स ठही विया इहा कहिड़ी ॻाल्हि थी त हिकिड़ी डिफीटेस्ट ऐं हिकिड़ी ॿिए लफ़्ज़नि में हाणे साईं ठहंदो त उअं ई पोइ साईं हाणे किथे क़बूले वठिजे हीअ त नॉनसेंस ॻाल्हि आहे इहो त को आर्ग्यूमेंट ई कोन्हे जिन छा हूंदो आहे ॻाल्हि इहा आहे त इहा सोच ऐं फितूर ॾिसो पहिरीं पाकिस्तान में हिननि चयो त पैरिटी करे छॾियो पोइ 1 यूनिट करे छॾियो मतिलबु हीअ सूबा वूबा ख़तमु कयो मक़सदु इहो ई हो उन महिल बि त वफ़ाक़ मां शयुनि खे हलायो वञे सेंट्रलाइज़ कयो वञे जॾहिं ॿी शइ थी त हुन महिल हिकिड़ो मौक़ो हो मतिलबु ॿियूं जेके हिन सोच जूं धुरियूं हुयूं उहे थोरी कमज़ोर पोज़ीशन में हुयूं मुशर्रफ साहब ताज़ो ताज़ो वियो त हीअ हिकिड़े फ्लो में ऐं नवाज़ शरीफ़ बि जलावतनी मां ॿाहिरि आयो बि शहीद थी चुकी त पीपल्स पार्टी जी हुकूमत में इहा 18वीं तरमीम पास थी वई न त थियणु ॾियनि छा हाणे उनखे अंडू करिणो आहे ऐं उनखे अंडू बि ईअं करिणो आहे जो उहा सोच वरी कजे त वफ़ाक़ मां कंट्रोल कजे कि हेतिरा ज़िला सूबा ठाहे छॾियो हेतिरा 52 चीफ मिनिस्टर करे छॾियो हीअ सभु हिकिड़ी जेके बसि छाकाणि त मसइलो हल जेको सिधो हल आहे मामलनि खे ठीकु करण जो उहो असांखे करिणो न आहे त असांखे वेही इन जा हिकिड़ा आर्टिफिशियल ऐं मसनूई हल कढणा आहिनि ऐं आऊं ईअं अञा बि इहो सम्झां थो त सूबे जी ॻाल्हि करे बेसिकली नज़र कराची में अथनि त कराची खे कंहिं सूरत मर्कज़ सां कनेक्ट करे छॾिजे अच्छा या हिकिड़ो इहो सोच आहे या पोइ इहो आहे त उहो NFC मां शेयर वधाए वठिजे मतिलबु हीअ सभु प्रेशर विझी करे ॾिसो जेसि ताईं मुल्क में जेतिरी बि जहिड़ी तहिड़ी जमहूरियत हले पई हिन में त मूंखे थींदे ई मुमकिन नज़र नथो अचे सर कामरान मुर्तज़ा JUF जे चवनि था उहो चवंदा मुसविदो तयारु थिए थो कुझु टाइम में तव्हांजे साम्हूं अची वेंदो जंहिंमें आर्टिकल 160 दैट इज़ NFC जंहिंमें सूबनि में जेको सूबा ठाहिण लाइ मतिलबु कंहिं बि प्रोविंशियल गवर्नमेंट जी अथॉरिटी उहो ख़तमु कयो थो वञे बेसिकली त प्रोविंशियल गवर्नमेंट खां पुछण जी ज़रूरत ई न आहे अगरि क्रिएशन ऑफ द प्रोविंस करणी आहे त मतिलबु इनखे पास कराइबो खोड़ शयूं पार्लियामेंट मां सुप्रीम कोर्ट मां थी वेंदियूं आहिनि पोइ क़बूलियत त न वठी सघंदियूं ईअं त सूबा ख़तमु कया विया न जॾहिं 1 यूनिट हो त छा हो सूबा ख़तमु थी विया पोइ छा सूबा ख़तमु थी विया छा ही हिकिड़ी अॻु में ई सॼो मुल्क हर रुख मां तव्हां अमन अमान जे हवाले सां ॾिसो दहशतगर्दी जे तव्हां माण्हुनि में जेको आहे बेचैनी ॾिसो तव्हां माशी हालत ॾिसो तव्हां पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां कशीदगी ॾिसो हर रुख में असांखे मुंझारा ऐं प्रॉब्लम्स आहिनि चैलेंजिस आहिनि वॾा रियल चैलेंजिस आहिनि उन जे विच में असीं वेही ही हिकिड़ो ॿियो फितनो खड़ो करे छॾियूं त अचो सूबा टोड़ियूं मज़ाक थींदो छा तव्हां सम्झो था त हिन ते माण्हू माठरंदा त वॾो रिएक्शन क्रिएट थी वेंदो सो आऊं चाहे
मतिलबु आउं अञा बि ईअं सम्झणु चाहियां थो, अच्छा आउं ईअं चवां आउं सम्झणु चाहियां थो त इहे सही न हूंदो, ठीकु आहे, बिकॉज़ मूंखे अकुलु मुंहिंजो कमु नथो करे त जॾहिं मुल्क खे हेॾा वॾा वॾा चैलेंजिस ऐं मसइला दरपेश हुजनि, तव्हां हिकिड़ो वरी हेॾो वॾो फितनो खड़ो करे छॾींदो इहो वॾी डिस्ट्रेक्शन बि त थी सघे थी आफ्टर द ऐं ॾिसो डिस्ट्रैक्ट अगरि तव्हांखे ध्यानु हटाइणो आहे तंहिंजो मतिलबु आहे त उन जेतिरा मसइला या प्रॉब्लम्स आहिनि उनखां वॾो मसइलो पैदा करे छॾींदो। कंहिंजी आंगुर टुटल हुजे उनखे रिझाइण लाइ उनजी टंग तोड़े छॾींदो त हीउ सूर घटि थिएसि टंग तोड़े छॾियोसि। त आई जस्ट वॉन्ट टू बिलीव की ईअं ई फितनो आहे, इन कुझु बि कोन्हे। कॉलर इब्राहिम खलील जतोई शिकार टूमा जी जतोई साहब छा चवणु चाहींदा? साहब अली काज़ी खे असांजो सलाम। असांजो सुवाल इहो आहे त हिकिड़ो सूबाई वज़ीर जे ॻोठ सां तालुक़ु रखंदड़ वापारीअ जी वीडियो जेका मीडिया ते वायरल थी आहे ऐं उन ते PPMPA तशदुद जो उन निशानो बणायो आहे। उनखे चयो वियो आहे त तूं पेट्रोल पंप मुंहिंजो संभार अगरि उहो छॾींदी त तो क़तलु करायो वेंदो। ऐं वापारी चई रहियो आहे त मां कराची शिफ्ट थी वियो आहियां, हिन ॻोठ में रहण ई नथो चाहियां, त छा कोई इदारो हिनखे इंसाफ़ ॾियारे सघंदो हिन सूबाई वज़ीर जे ख़िलाफ़ या सूबाई वज़ीर? जी ठीकु साईं, ॿियो कॉलर असलम भट्टी कराची मां जी भट्टी साहब छा चवणु चाहींदा? काई साहब जीअं अॼु फरमायो त जेको ट्रंप जो पीस अकॉर्ड थियो आहे उन में उन जे बारे में असांजी जनरल राय इहा आहे त उहो सही कोन्हे, उन जे ख़िलाफ़ु आहे जनरल राय जेका आहे। त मूंखे इहो काई साहब खां पुछिणो हो त असांजो पीपल्स पार्टी जो चेयरमैन जेको आहे उहो बि त उते मौजूदु हो, कप ऑफ टी बि पीअंदे हुनखे ॾेखारियो वियो आहे त जनरल साहब सां गॾु वेठो आहे ऐं पंहिंजो चांहि पियो इंजॉय करे, त इन जो मतिलबु आहे त हीअ बि उन में शामिलु आहे, असांजी पीपल्स पार्टी बि शामिलु आहे। महिरबानी। ठीकु हाणे इलाही सारा मौज़ू ईअं गॾु थींदा पर ॿिनि साहबनि जो बुज़दार साहब जो आहे न, पर आउं हू रुॻो हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि करे वठां त जेका सूबनि वारी ॻाल्हि आहे, मूं इहो चयो त आउं इहो नथो सम्झां त इहे थींदो। मां चवणु चाहियां पियो आउं इहो सम्झणु चाहियां थो त अहिड़ी सोच न अहिड़ी मतिलबु इहा हू इन नहज ताईं न वेंदा, हीउ सिर्फ़ु हिकिड़ो शोशो छॾियो पियो वञे। पर हिन सां गॾु आउं सिर्फ़ु एड इहो करणु चाहियां पियो त इहा सोच ज़ियाउलक जे ज़माने खां वठी मौजूदु आहे ऐं हिन खे माण्हू सम्झनि मतिलबु वाकई में इहे चाहिनि था त ईअं थिए, जेको वॾो हानिकार ऐं नुक़सानकार सोच हूंदी अगरि हिन ॾे ॻाल्हियुनि खां इन्हनि अगरि किसो अॻिते वधायो आहे। हीउ जेको सही घुटकी में थियो आहे, विशाल नालो विशाल कुमार साहब, इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ मामिलो। ऐं जीअं हुन वीचारे जो वीडियो ते सॼो मुंहुं सुॼियो पियो अथसि, धकया हूंदो साईं, ज़ाहिर आहे कपिड़नि खां जो करे जेको ॿुधाए पियो त ऐं संदसि चवाणी पाण विशाल जी चवाणी त हू भाईवार आहे, यानी बिज़नेस पार्टनर आहे भोतार जो। पोइ ही कहिड़ो पार्टनर आहिनि जंहिंमें हिकिड़े पार्टनर ॿिए पार्टनर जी ॻाल्हि न ॿुधी कारोबार में, त हुनखे कपिड़नि खां जो करे मुचड़ा हया विया मुबैना तौर ते। बिज़नेस पार्टनरशिप्स न हलंदियूं आहिनि त बिज़नेस पार्टनरशिप टुटी पवंदियूं आहिनि। ही पादर हणण जो किथां कॉन्सेप्ट अची वियो त मतिलबु ही पोइ पार्टनर त न थिया, ही कहिड़ी पार्टनरशिप आहे? ॾिसो कारोबार में ॿ माण्हू कारोबार कंदा आहिनि, कंहिं बात ॻाल्हि ते अणबड़त थींदी आहे, पोइ कारोबार अलॻि थींदा टुटी पवंदा आहिनि। मञ न त पादर हणंदासीं, इहो सम्झ न आई मूंखे ॻाल्हि, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में आई। ही बेसिकली उहा ई ॻाल्हि आहे त न ॿुधणो आहे, आउं भोतार आहियां, तूं हिणो आहीं, तंहिंजे करे जेको हुकुम थियो आहे उनखे हुकुम खे मञणो पवंदो। इहा सोच जेका आहे न यासिर, बेसिकली देर इज़ ही को इनखे सम्झणु एॾो ॾुखियो न आहे। इहा सोच हुन भोतार वटि बि जंहिं मुबैना तौर ते कयो आहे, हुन खां वेंदे जेको सांघड़ में हुन छोकिरी सां जेको हुन सां जेको बि हो जंहिं तरंदो हो जंहिं धक वक खायां, यू नेम इट, हिकु पुलिस वारो, SHO ॻाल्हि न वणंदी, पुलिस खैरपुर वारो केस दाख़िल करे छॾींदो, ही थी वेंदो, हू थी वेंदो। ॾिसी ई जेका सोच आहे त असीं न ॿुधंदासीं पंहिंजे हिणे खां, घर वारी ॻाल्हि न मञे, धक हणबा, मतिलबु
जिथे किथे इहा सोच आहे त न ॿुधणी आहे, इहो छो नथा ॿुधनि? छाकाणि त हुनखे ख़बर आहे त को पुछाणो न आहे, को पुछाणो न आहे। जी हा, छा थींदो हाणे? छा थी कुझु बि न थींदो। हिन खे वरी या त वधीक दाबा मिलंदा हिन विशाल कुमार खे त बाबा चुप करे वञ, या हिन खे वरी परचाए थोरो मथे ते हथ बाबा वॾो आहे, वरी अबो आहे, फलाणा ढमकाणा, मथे ते हथ फेरे आई चवंदा न उहो ग़लति फहमी वीडियो जारी करे छॾ। हिन महिल ऐं खोटकी पुलिस में ताक़त आहे जो हिन ते पाण मुरादो कुझु एक्शन वठे? सवाल ई न आहे। ही जेको बरादरी जंहिं साईं शिकारपुर मां फ़ोन कयो त हिते जिथे किथे भोतार आहिनि। शिकारपुर जे भोतारनि खे हुननि जा जेके साम्हूं हथ ॿधी वेठा हूंदा आहिनि उहे न करे सघनि था छा? ऐं ही त शाबाश आहे हिन माण्हू खे, विशाल खे, जेको निकिरी करे हिन इहो बयानु ॾिनो आहे। इहो बि चवंदा 5-6 ॾींहं पुराणो किसो आहे। त हिन वरी बि हिमत सां, पर एतिरी का हुनजी तज़लील थी आहे जो हुन इहो मतिलबु हिन ख़ौफ़ खां छॾे करे त यार मूंसां अंजाम छा थींदो। न त ख़बर हूंदी आहे ज़रा त मां अहिड़ा रोज़ अलाए केतिरा किसा, अलाए केतिरा किसा सिंध थींदा। जी केतिरा किसा कराची खां कश्मीर ताईं थियनि था। हू छाकाणि त असांखे ख़बर नथी पए, लेकिन तमामु ॾुखाईंदड़ ऐं तमामु तकलीफ़ ॾींदड़। बाक़ी साईं ट्रम्प पीस बोर्ड जी हा त बिलावल भुट्टो साहब सही ज़ाहिर आहे उहो पीपल्स पार्टी ऑफिशियली त गवर्नमेंट में मतिलबु गवर्नमेंट आहे, मतिलबु ऑफिशियली त न आहे पर आहे बि। कॾहिं सॼियल फ़ैसिलो हुकूमत जो फ़ैसिलो आहे, मञणो त पवंदो, ईअं त ओन त करिणो पवंदो। ज़ाहिर ऑन करिणो पवंदो। हा, ईअं नथो थी सघे त ओन त करिणो पवंदो। ज़ाहिर ॻाल्हि हले पई त सवाल हिकिड़ो टेररिज़म जे हवाले सां बि थियो, डी जी त न थिया जेके बि आहिनि, उनखां सवाल थियो त भई त हीउ जेको ऑपरेशन हले थो पियो, दानियल चौधरी साहब, तलाल चौधरी साहब चवंदा पिया त हीउ जेको ऑपरेशन हले थो पियो KPK में, हिन में CM अप्रूवल आहे ऐं की PTI जो जेको आहे उहो, त हुननि चयो भई तलाल चौधरी साहब जेके आहिनि उहे ज़िम्मेदार माण्हू आहिनि, ज़िम्मेदार पोस्ट ते वेठा आहिनि, हुननि सही ॻाल्हि कई हूंदी। त माना छा PTI CM आफ़रीदी साहब ते हाणे तूं जा इल्ज़ामात बि थोरा अंदरां पार्टी जे लॻण बि शुरू थी विया आहिनि, त हुननि सॉर्ट ऑफ इन शइ खे गो एड ॾिनी आहे। ऐं अगेन द ब्रॉडर पिक्चर, सवाल इहो आहे त ऑपरेशन जी इजाज़त अगरि ॾिनी आहे इन आफ़रीदी साहब, त छा ऑपरेशन जी इजाज़त न ॾे हा त ऑपरेशन न थिए हा? ऑब्वियसली न थिए। ठीकु आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि अगरि ॾिनी अथसि, चवणु खपे पब्लिकली अची त मूं ॾिनी आहे, ही शुड ओन हिज डिसीजन। लेकिन छा KP में मसलो हल थिए पियो? न। यस। ऐं मसइले जो छा ही हल आहे? ठीकु आहे, ऐं इहो नथो चवां त हू बि हल आहे जेको आफ़रीदी ॾे पियो त वञी TTP वारनि जे साम्हूं गोॾा खोड़े वेही रहो। बट अगरि पॉलिटिक्स ऐं काइनेटिक, अगरि पॉलिटिकल ऐं काइनेटिक एक्शन गॾु न थींदो त ही बलूचिस्तान आहे ऐं ही कमिंग बलूचिस्तान। KP जी आबादी जो मिज़ाज ई ॿियो आहे। ऐं कीअं हाणे सभिनी खे सभु ॾाहा वेठा आहिनि, सभु डिसीशन मेकर्स, मूंखे ख़बर न आहे हिते छा पिया कनि ऐं छो पिया कनि, ऐं वॉट आर दे एक्सपेक्टिंग टू अचीव आउट ऑफ इट, डिघी कहाणी थी वेंदी। जब ज़रा जेका पीस बोर्ड वारी ॻाल्हि हले पई त हिन में त नून लीग त खोली डिफेंड करे थी पई पंहिंजे हर हिकु एक्शन खे। छा करे? हू त ईमान मज़ारी, हुनखे बि तलाल चौधरी जेको आहे 17 साल सज़ा ॾे, ट्विटर ते हिकिड़ो बयानु ॾियण ते ऐं एतिरा तकड़ा फ़ैसिला असांजी अदालत सगोरी लोअर कोर्ट कयो आहे, बसि देरी न कई ऐं हिते गिरफ़्तार थिया आहिनि, उते फ़ैसिलो अची वियो आहे। त एतिरो तकिड़ो इंसाफ़ असां वटि मिले थो, पोइ बि माण्हू दाऊं कनि था त नथो इंसाफ़ थिए। पर इन केस में पर्सनली नॉर्वे जा एम्बेसडर ऐं EU जा एम्बेसडर इंट्रस्टेड आहिनि, ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, ईंदा बि रहिया आहिनि। त हाणे उहे छा ॻाल्हियूं थींदियूं हूंदियूं 17 साल। असांखे परवाह आहे छा कंहिंजी? असीं ख़ुदि मुख़्तार, असांजा अंदरूनी मामलात आहिनि, असां वटि अदालतूं फ्री आहिनि, बयानी आहिनि न। मूंखे तव्हां यासिर सम्झायो, मां त मुंहिंजी सुई उते अटकियल आहे त छा मुल्क जा मामलात सभु ठीक थी विया आहिनि? माना तव्हांजो जेको आहे उहो एक्सपोर्ट्स वधी विया आहिनि, तव्हां वटि फॉरेन इन्वेस्टमेंट्स अचनि पियूं, उहो त सवाल ई ठीकु आहे। तव्हां वटि छा इंटरनल को वॾी का सरगर्मी, माशी सरगर्मी आहे? छा तव्हां महांगाई उरूज ते न पई पहुचे? तव्हां वटि लॉ एंड ऑर्डर छा कंट्रोल में अची वियो आहे? तव्हां वटि छा
जेको आहे गवर्नेंस, इंफ्रास्ट्रक्चर, हेल्थ, यानी जेको पब्लिक में इन्वेस्टमेंट थींदी आहे, आम माण्हू जी ज़िंदगी में इन्वेस्ट, हेल्थ, एजुकेशन, इहो को बहितर थी वियो आहे। तव्हां वटि सभु कुझु कोन्हे, पोइ तव्हांजा बॉर्डर्स, पोइ तव्हांजा छा मतिलबु अफ़गानिस्तान, पहिरीं सिर्फ़ु हिकिड़ो इंडिया मसइलो, हाणे अफ़गानिस्तान बि हिकिड़ो मसइलो थी पियो आहे। हाणे ईरान बि थियण वञे थो पियो। ख़ुदा ख़ैर करे, अगरि ईरान ते वरी चवनि था त हमिलो करण जो सोचे पियो अमेरिका ऐं इज़राइल, ऐं हाणे हू वरी उनखे डिस्टेबलाइज़ करण ते लही आया आहिनि त ताक़त सां ख़ौमनाए रिजीम खे चेंज कजे, त उते छा त पोइ हिकिड़ो ॿियो ख़फ़ो असां लाइ। आख़िर हिन सॼे मसाइल जे विच में ही किथां प्रायोरिटी अचे थी ईमान मज़ारी जी 17 साल कैद? हालत आहे मतिलबु ही हिकिड़ो मिसाल ॾियां थो, या ही तरजीह किथां आहे त अडियाला वारे खे छा कजे, फलाणे खे छा कजे, ही किथां तरजीहूं आहिनि? जी ऐं जल्दबाज़ी वारा फ़ैसिला आहिनि। सो मूंखे जेको लॻे थो त आख़िर में ही जिथे ॻाल्हि वञे पई, असीं जिथे शुरू में पाण ॻाल्हि कई त ही ट्रम्प जेको आहे, छाकाणि त हिकिड़ी ज़ाती पसंदि नापसंदि ते बुनियाद ते अमेरिकन पॉलिसीज़ ऐं टैरिफ ऐं ही सभु शयूं करे पियो, हिन लाइ अमेरिका में हिकिड़ो माहौल जुड़ी वियो आहे। ऐं जीअं पाण डिस्कस कयो त नाला बि खजनि पिया त फलाणो नेक्स्ट प्रेसिडेंट थींदो, फलाणो नेक्स्ट प्रेसिडेंट थींदो डेमोक्रेट्स मां, छाकाणि त हुननि खे पूरी पक आहे त फेबरवरी में डेमोक्रेट्स कांग्रेस ॿुहारे वेंदा, स्वीप करे वेंदा, त हिन खे कंदा इम्पीच, ही बिल्कुलु राइटिंग ऑन द वॉल आहे। त पोइ हू जेको नेक्स्ट ईंदो, उहो ठीकु आहे, उहो प्रो इज़राइल हूंदो, छाकाणि हीउ जेको कैलिफोर्निया जे गवर्नर जंहिंजो ज़िक्र थिए पियो, हीउ बि प्रो इज़राइल आहे, लेकिन ज़ाहिर ही पोइ पाकिस्तान जे लाइ ट्रम्प वारा जेके रवैया आहिनि उहो त न रखंदो, ऐं इंडिया जी तरफ़ वापसि इंडिया ॾे ॾिसंदो। असां हिकिड़ी आर्ज़ी क़िस्म जी ख़ुशी में एतिरा ख़ुशि थियूं पिया, असांखे नज़र न पियो अचे त 6 महीननि साल खां पोइ छा थियणु वञे पियो, ऐं असां अंदरूनी मामला कंहिं रीति ठीकु करण लाइ तयारु न पिया थियूं। तंहिंजे करे मूंखे डपु थिए थो त आख़िर में हू चइबो आहे न त कामयाबी जा कई पीउ हूंदा आहिनि, नाकामी यतीम हूंदी आहे, कोई ओन न करणु। त नाकामी खे पोइ केरु ज़ाहिर कंहिं न कंहिं जे गले में त हार पाराइबो न, त भई ही सभु हिननि जो ॾोह ऐं मसइलो मुल्क जो इहो आहे त हिन में हिकिड़ी सख़्त क़िस्म जी सख़्तगीर हुकूमत हुजे, ऐं हिन में ही छा सूबाइत आहे, ही छा आहे, हू छा आहे, माना पोइ बि सोल्यूशन जी तरफ़ न वञिबो, माना जेको सोल्यूशन सम्झ में ईंदो न, त सोल्यूशन इहो आहे त ही जेको अंधो मंडो सिविलियंस मामलात आहिनि फारिग कजे। ज़ाहिर हूअं स्पोर्ट्स जूं ॻाल्हियूं त ज़ाहिर स्पोर्ट्स जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर सियासत में अची थी वञे स्पोर्ट्स में त ज़ाहिर पोइ डिस्कस करिणो थो पए। इंडिया सियासत त खणी आयो आहे, हाणे बांग्लादेश खे पूरो वर्ल्ड कप ई खेॾण खां ICC कढी छॾियो, स्कॉटलैंड खे बांग्लादेश जी जॻह ते खणी आयो, छो जो बांग्लादेश हुननि जे ICC खे रुॻो इहो चयो त भई मां इंडिया नथो वञी सघां, मूंखे थ्रेट आहे। इहा फरमाइश इंडिया जी ICC मञी वठे थो त न्यूट्रल वेन्यू करियो, साॻी फरमाइश पाकिस्तान कई हुई त मनी त ICC मञी वरितो। हाणे बांग्लादेश साॻी फरमाइश करे बि त हुनजी फरमाइश छो नथा मञनि? हाणे ॾिसणो इहो आहे त छाकाणि मूं मोहसिन नक़वी खे ॿुधो पिए हीअं न ॿुधणो आहे, हा इंडिया खे बि न ॿुधणो आहे, त मोहसिन नक़वी अञा इहो फ़ैसिलो इहो वाज़े न कयो त हू बांग्लादेश सां गॾु बीहंदा या न बीहंदा आहिनि मामले, छाकाणि त बांग्लादेश सां गॾु अगरि पाकिस्तान बि ICC खां ॿाहिरि निकिरी आयो त ठीकु आहे, ICC त रहंदी, वर्ल्ड कप त थींदो, लेकिन हिकिड़ी वॾी ऑडियंस जेका आहे, छाकाणि त उहे बि क्रिकेट को वधीक मुल्कनि में नथी खेॾी वञे, ही इन्हनि ई जेके 10-15 मुल्क आहिनि इन्हनि में खेॾी वञे थी, त उन मां अगरि 2 वॾा मुल्क ॿाहिरि अची वेंदा त ICC ते हिकिड़ो प्रेशर त क्रिएट थींदो। पर ॻाल्हि उहा आहे न, इहे पाकिस्तान 1000 चकर चई चुका, जेसिताईं UK ऑस्ट्रेलिया इहे नथा, उहे त हाणे ख़ामोश करे वेही था रहनि, उहे त विच में अचनि बि नथा। ऐं सभु हिकिड़ी ॻाल्हि हुयो हिन वक़्तु, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हो हूंदी आहे, यतीम हूंदी आहे, त पोइ नंढिड़ो सिंपल सवाल इहो आहे न, त माना ब्लेम गेम शुरू थियण वारी आहे कुझु टाइम। ब्लेम गेम तव्हांखे नज़र नथी अचे, ब्लेम गेम नज़र अचे पई, ऐं ख़ुदि जेके फॉल्ट लाइन्स आहिनि, जेके आऊं हमेशह चवंदो आहियां जेके ॾार आहिनि,
उहो मूंखे त हुन में वधारो नज़र अचे थो। ज़ाहिरी तरह सभु ओके फील मूंखे त मूं तव्हांखां 2-3 प्रोग्रामनि में चवां पियो मूंखे त नज़र अचे थो त शयूं सभु अच्छा नहीं है। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो। ईंदड़ प्रोग्राम में दुआ में